सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। ये अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह, वल आकिबतु लिल मुत्तकीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सुभान अल्लाह, व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह, सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्किही व नूरि अर्शिही हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिही अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन मुमिनीन बिअन्ना लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। सुभान अल्लाह, सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ शौक़ सां वॾे आवाज़ सां मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना मलजाना व नबीना व हबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम सामईन निज़ाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, अल्लाह करीम खां दुआ आहे त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, आमीन आमीन। करीम जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इन जी मोहब्बत में मौत नसीब फरमाए। आमीन आमीन। अल्लाह करीम खां दुआ आहे त जे भलारे बाने जे उर्स मुबारक में असी सब शरीक आहियूं, उन बुजुर्ग जे फैज़ सां असां सभिनी जे सीनन खे अल्लाह ताला माला माल फरमाए। सुभान अल्लाह। अल्लाह ताला साहिबे मज़ार साहिबे उर्स जे दरजात खे बुलंद ऐं बाला फरमाए ऐं हिन आस्थाने के संभालण वारा ऐं हिन उर्स जो एहतमाम करण वारा, खर्च करण वारा, अल्लाह करीम खां दुआ आहे त अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत उन ऐं माल में इज़ाफ़ो फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह ताला शाल उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। प्यारा दोस्तों, खुश नसीब आहिनि उहे मुसलमान, वॾे भाग ऐं वक़्त वारा आहिनि जंहिंजो तअल्लुक़ पंहिंजे हबीब पंहिंजे नबी सां जुड़ी वेंदो आहे। ओ दुनिया सां तअल्लुक़ ॻंढापो ॻंढे ऐं उन ते फ़ख़्रु कंदो आहे। को मीर जो तअल्लुक़ ॿुधाईंदो आहे त को पीर जो तअल्लुक़ ॿुधाईंदो आहे। को अमीर ऐं को दुनियादार जे तअल्लुक़ ते फ़ख़्रु कंदो आहे। पर वडन भागन वारो आ, वडिन इज्जतुन वारो ऐं मकामन वारो आ उहो मुसलमान जंहिंजे दिल जो तअल्लुक़ मदीने वारे साईं सां जुड़ी वञे। सुभान अल्लाह। जंहिंजो तअल्लुक़, जंहिंजो रिश्तो मुस्तफ़ा करीम सां जुड़ी वञे, अल्लाह ताला उनखे बि शान वारो ऐं मकामन वारो बणाए छॾींदो। हे बुजुर्गन जा उर्स, अल्लाह वारन जे आस्थानन ते माण्हुनि जूं रौनकूं, अल्लाह जे वलियन जा तज़किरा, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जूं करामतूं, उन्हनि जे मक़ामात, उन्हनि जे अहवालात, उन्हनि जे मलफूज़ात जो तज़किरो
हरू भरू न कयो वेंदो आहे। लखे माण्हू मरी विया आहिनि, करोड़े माण्हू मरी विया आहिनि, करोड़े माण्हू रहनि पिया, पर कंहिंजो ज़िक्र नथो कयो वञे, कंहिंजे लफ़्ज़नि खे, कंहिंजे मलफूज़ात खे बयान नथो कयो वञे। सुभान अल्लाह। पर जंहिंजो तअल्लुक़ मदीने वारे साईं सां जुड़ी वियो, तहे मज़ार आहिनि, पर उन्हनि जे लफ़्ज़नि खे अल्लाह अॼु बि नूर वारो बनाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। साहिबे विलायत माण्हू मदीने वारे आका सां तअल्लुक़ रखण जे सदके थींदो आहे। बातिन जे दिल जे मुर्दा दिलुनि जे नूर खे ॿाहिर रोशनी जी सूरत में चमकाइण वारो अल्लाह ताला मदीने वारे साईं जे तअल्लुक़ खे बढ़ायो आहे। नथा चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अचण जो मक़सद ही मदीने वारे साईं जो इहो हुयो त गदलनि खे सोनो सेवतो बणाए, बदकारनि खे बाकिरदार बणाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एतो थका वेठा आयो जा, सफ़र मूं कयो आहे, अॼु मां घोटकी मां हली आयो आहियां, सुभाणे वरी ठुल वेंदुसि, राति जो करमपुर शरीफ़ में जलसो करे वरी राति जो इरादो आहे मातली वेंदुसि। तव्हां नज़र ईअं थो अचे तव्हांजे मथे ते तेल जी मालिश बि कजे, ज़ोर बि ॾिजे, चांहि बांहि तव्हांखे प्यारजे, तव्हांजी सेवा कजे, पोइ सुभान अल्लाह चवंदो। मदीने वारे साईं जे ज़िक्र जी मजलिस में वेठा आहियो, गजी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजो महबूब आयो दिलियूं धोअण जे लाइ आयो, मुंह मेरा साफ़ करण जे लाइ आयो। मदीने वारो साईं आयो बदकिरदारनि खे बाकिरदार बनाइण आयो, गुनहगारनि खे नेकोकार बनाइण जे लाइ आयो, अदलन गदलन के नवाजण जे लाइ आयो। मदीने वारो साईं जहन्नमिन के जन्नती बनाइण जे लाइ आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो जेतरी निस्बत रखी, जे मदीने वारे साईं सां जेतिरो तअल्लुक़ रखियो, अल्लाह उनखे ओॾो वॾो शान वारो बनाए छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सूरह अहज़ाब जूं 3 आयतूं इन फ़कीर तव्हां बलारन जे आलू तिलावत कयूं, जिनमें अल्लाह ताला मदीने वारे साईं जो भी शान बयान कयो आहे ऐं उन्हनि जो भी ज़िक्र कयो आहे जेके मुस्तफ़ा सां तअल्लुक़ रखण वारा आहिनि। नफ़ो मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण जे सदके मिलंदो, दुनिया जो फ़ाइदो महबूब सां मोहब्बत रखण जे सदके मिलंदो, जहन्नम खां निजात मदीने वारे साईं जे सदके मिलंदी। तुंहिंजा दुख दर्द गम परेशानियूं तकलीफ़ूं मुसीबतूं लहंदियूं त मदीने वारे साईं जे सदके लहंदियूं। पर जॾहिं कब्र में पवंदे अबो छॾे वेंदो, अम्मा छॾे वेंदी, भाइर छॾे वेंदा, मिट माइट छॾे वेंदा, को कमु अचण वारो न हूंदो, को रड़ गाह ॿुधण वारो न हूंदो, उन जाइ ते बि नफ़ो ॾींदो त मदीने जो ताजदार ॾींदो। इसराफील सूर फूकींदो, माण्हू बदहवास थी कब्रुनि मां ॿाहिरि निकिरंदा। मदीने वारे साईं फरमायो होश रहंदो, अचानक इसराफील जी सूर फूकी वेंदी, अचानक माण्हू कब्रुनि मां निकिरंदा, पंहिंजे हाल खां बेखबर हूंदा, आसे पासे में छा थो थिए को पतो न हूंदो, अबो अम्मा हिक ॿिए खां धार थी वेंदा, बच्चा पंहिंजे वालिदैन खां जुदा थी वेंदा, को कंहिंजो यार दोस्त न हूंदो। पर जेको मदीने वारे साईं सां तअल्लुक़ रखण वारो आहे, बदहवास न हूंदो, खौफ़ज़दा न हूंदो, ढिनल न हूंदो, टिॼंदड़ न हूंदो, उथंदो त चेहरे ते मुर्क हूंदसि, या रसूल अल्लाह जी तव्हां अञा थकल न मोहब्बत वारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ा उथंदा जेके जहन्नम जी बाहि जे करे, अल्लाह जे नंबर जे करे टिनल हूंदा, उन्हनि जा गुनाह उन्हनि खे पसीने जी सूरत में चमड़ी वेंदा। मदीने वारे साईं फरमाए, बल्कि कुरान तो फरमाए असहाबु शिमाल मा असहाबु शिमाल, गुनहगार जेके खबे पासे बीठल हूंदा, केॾा न बदकिरदार आहिनि, केॾा न बदनसीब आहिनि जिन खे उन्हनि अज़ाबनि में बिहारियो वेंदो। असहाबुल यमीन मा असहाबुल यमीन, छा त शान वारा हूंदा उहे जेके सॼे पासे बिहारिया वेंदा।
फरमायो क़यामत जे दिहाड़े इन लिवा अल हम्द फी यदी, हम्द जो झंडो मुझे हथ में हुंदो महशर जे मैदान में, अल्लाह जे हम्द वारो झंडो नबी जे हथ में हुंदो, परे का उम्मती ॾिसंदा ओ इहो असांजो राणो बीठो, ओ इहो मदीने वारो साईं बीठो आ। निशानी हम्द जे झंडे जी हूंदी न हिदायत जा आशिक डोड़ पाईंदा, नचे सुभान अल्लाह, मोहब्बत वारा डोड़ पाईंदा। हिते बचल बड़ो नथो ॿुधे पर उते यार ॿुधंदो या रसूल अल्लाह जी, चओ सुभान अल्लाह। उते सभई सिक वारा इहे चवंदा, छो त उन्हनि खे उम्मीद महबूब में हूंदी न। जे दिल पर साईं चयो त या रसूल अल्लाह यतीमन यार तो, या हबीब अल्लाह जन आधार तो, या रसूल अल्लाह यतीमन यार तो, या हबीब अल्लाह जन आधार तो। कारणन आई कोछड़न ते कर मिठा मेरी नजर, बेसमर बेवाह जो चई पार तो, या रसूल अल्लाह यतीमन यार तो। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जो कुरान तो फरमाए या अय्युहन नबी, एक बजो खबरों बुधाइण वारा हबीब, इन्ना अरसलनाक शाहिदा। एड़ी सुभान अल्लाह चयो तो मुंह जी दाऊद वाला जानी सुभान अल्लाह आखिर में मामूली ढिले बधाई थोड़ो सफा घणो न। रब तो फरमाए बेशक मां अल्लाह हबीब तोखे न मोकिलियो मगर हाजिर नाज़िर बनाए। आला हज़रत शायद लफ्ज़ जी माना कही हाजिर नाज़िर, ए मुझा महबूब असा तो के हाजिर नाज़िर बनाए मोकिलियो सी, व मुबश्शिरन व नज़ीरा, ऐ खुशखबरी दींदड़ ऐ ड्रेजारी दर बनाए मोकिलियो सी, व दाइयन इलल्लाह बिइज़्निही, ऐ अल्लाह दे संदस हुक्म सा सदीदड़ बनाए मोकिलियो सी, व सिराजम मुनीरा। ए मुझा महबूब असा रोशनी पखेड़ी दर सिज बनाए मोकिलियो सी, बशिरिल मुमिनीन। अल्लाह वाखार करे, नबी जा औसाफ बयान करे, नबी जो सिफतूं बयान करे, मदीने वाले साईं जो शान बयान करे, नबी जी शाहिदी जी गाल, नबी जी बिशारत जी गाल, नबी जे नज़ीर हुअण जी गाल करे, दाई इल्लाह जो ऐलान फरमाए, वरी सिराजम मुनीरा बचे, वो तो रब फरमाए व बशिरिल मुमिनीन। खुशखबरिया मोमिनन जेला, के जेला खुशखबरिया दालायो, के जेला खुशखबरिया मोमिनन जेला, ए मोमिन है तो जेला खुशखबरिया बे 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 बशिरिल मुमिनीन। रब तो फरमाए मोमिनन जेला खुशखबरिया, मौला केड़ी खुशखबरिया, केड़ी बिशारता, केड़ी खुशखबरी तोली। रब तो फरमाए बे अन्न लहुम मिनल्लाह फदलन कबीरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
तकरीर खत्म थे ना कोई मुखे दे जमा कौन खादार मुंह दे उस जलसे से पर्ची लिखे सही पुठ सिपा करण जो शरई तरीको कड़ो बुधाए मुझे बाबा मौलवी मां को कासा ही आयो सुभान अल्लाह पुठ किया सुभान अल्लाह मानो जा हाल ॾिसो मां तकरीर तो कई नंढड़ो वारी बिस्किट तो विराए असल में यार ही कंदा हूं नगर पछाड़ी में कंदा हूं तबर पछाड़ी में तो हाने आवाज नगर जो पैरा खादो आवाज तो करे तो चुप करे वे यो इने जे करे जा तू चुप करे वे सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह रब ने फरमाए मोमिन जेला खुशखबरिया इन जेला जो बे अन्न लहुम मिनल्लाह फदलन कबीरा अल्लाह नबी तो चवे नबी खुशखबरी दे मोमिनन खे तो उनन जेला अल्लाह जो वडो फजल आहे बड़ी मेहरबानी आ ओ दादू वाला मोमिन ओ दादू में ईमान रखण वाला मानो चवन था नबी सां ताल्लुक रखण जो फायदो कहिड़ो या रसूल अल्लाह चवण जो नफ़ो कहिड़ो छो नबी जे कढ लगायो सुन्नी सब रुगी नबी जो मिलाद नबी जी ॻाल्हि 11 12 रुगी इहो ज़िक्र आहे कहिड़ो नफ़ो कहिड़ो फ़ाइदो मुंहिंजो बिटिया क़ुरान पढ़ियो ई न अथई रब तो फरमाए जॾहिं नबीअ खे मञो आका खे तस्लीम कयो नबी खे पंहिंजो रहबर मञो रहनुमा मञो आका खे पंहिंजो अॻवान मञो मदीने जे ताजदार खे पंहिंजो रहनुमा तस्लीम कयो रब जो फरमाए बे अन्न लहुम मिनल्लाह फदलन कबीरा अल्लाह जे तरफ़ां ते वॾो फज़ल अल्लाह जे तरफ़ां ते वॾो करम वॾी मेहरबानी कहिड़ी मेहरबानी रब जो फरमाए खबर न अथव छा मेहरबानी दी खबर न अथव जो मु अल्लाह तव्हां खे दाई इल्लाह ॾिनो मु अल्लाह तव्हां खे सिराज मुनीरा ॾिनो मु अल्लाह तव्हां खे बशीरो नज़ीर ॾिनो मु अल्लाह तव्हां खे मुज़म्मिल नबी ॾिनो मुदस्सिर नबी ॾिनो मु अल्लाह तव्हां खे यासीन और ताहा नबी ॾिनो शफीर ॾिनुम तव्हां खे शिफ़ात कंदड़ ॾिनुम सुभान अल्लाह रब नबी ॾेई फरमायो दादू वारो तव्हां खे ख़ुशख़बरी सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू आहे इंटरव्यू ॾियण बिशारत मां मुराद छा आहे इंटरव्यू ॾियण वियो नौकरी जे लाइ अचानक हिनखे आसरो उम्मीद न हुजे सिफारिश कोन वीचारे गरीब जी पाकिस्तान में सिफारिश हलंदी आहे सिफारिश कोन हुई पैसो कोन हुयो अचानक घर वेठे उन वटि 17 ग्रेड जो ऑर्डर अची वियो अब तवजो मुंडिया ख़ुश थींदो कि न कोन थींदो हिकिड़े माण्हू 6 सालनि खां शादी कई 6 सालनि ताईं औलाद न पियो थिए शिकायल हुयो या हिकिड़े माण्हू खे 6 साल थी विया यको दवाऊं कराई इलाज कराई दुआऊं घुराई नेठ 6 सालनि खां पोइ हिनजी रातियुनि जी महिनत रंग लाथो 9 महीना माई जे पेट में ॿार रहियो जेॾी महिल अस्पताल में वियो अंदरां नर्स आई अबा ख़ुशख़बरी हुजे पुट ॼावो ख़ुश थींदो कि न कोन थींदो ॿुधायो ख़ुश थींदो न कहिड़ो ख़ुश थींदो नौकरी मिलण ते ख़ुशख़बरी नहीं है सरबो बिशारत नहीं है सरबो जेते माण्हू फरहान थी वञे माण्हू ख़ुश थी वञे उन जा दुख लही वञनि हाणे 6 सालनि खां वठी पे इंतज़ार कयई त पुट ॼमे बच्चो ॼमे अचानक उन्हनि नर्स जे चयसि एॾो ख़ुशि थींदो मिठाइयूं विराईंदो ख़ैरात कंदो हूंदो सखी त सुभान अल्लाह अचानक नौकरी जो ऑर्डर मिलियसि ख़ुशि थींदो बाबा न सिफारिश हली न सयूं जा पैसा ॾिनम अल्लाह जो फज़ल थियो घर वेठे 17 ग्रेड जो ऑर्डर अची वियो ख़ुशि थींदो न इनके सबब
बिशारत इन्हें ज़रबा खुशखबरी यूं सब शयूं खुशखबरियूं दुनिया जूं दुनिया जेला अल्लाह खुशखबरी बिन्नी जहानन जी दी गरीब सुभान अल्लाह पुत्र जी खुशखबरी नर्स दी या नौकरी जी खुशखबरी गवर्नमेंट दी या तो के गाड़ी मिलन जी मुबारक तुझा दोस्त यार तो के दीदा हिन पर अल्लाह महबूब जी सूरत में एड़ी नेमत दी जो रब पान तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला तहकीक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो थोरो कयो जो अल्लाह उन्हनि खे मदीने जो ताजदार अता सुभान अल्लाह खुश हुओ थींदो जंहिंखे ज़रूरत हूंदी जंहिंखे ज़रूरत हूंदी उहो ख़ुशि थींदो न पुट जंहिंखे मिले ई न पियो उनखे ख़ुशी थींदी बोले एकड़ो हलाइन सोशल मीडिया ते ॾेखारनि पिया अफ्रीका जो हमरा हुजे 120 पुट हुयसि 120 पुट अञा ते पियो आहे सोशल मीडिया ते ॻोल्ही थो न अफ्रीका जो 120 पुट हाणे जो ने पुट जो में त कहिड़ो ख़ुशि थींदो ज़रूरत ई कोन्हे सही कंप्यूटर है का सुभान अल्लाह मदीने वालो साईं मिलियो त ख़ुश असां जहिड़ा गुनहगार थी विया ओ मुलो तो चवे त चौथा महबूब जे अचण जी ख़ुशी कयो चौथा नबी जे अचण जा तराना गायो मुंहिंजो तोखे ॻाल्हि नथी वणे त भली चो मोमिन त नबी जे अचण ते ईअं चवंदा आहिनि जीअं दिलबर साईं फरमायो सुभान अल्लाह त मां शेर सुभान अल्लाह दिलबर साईं शेर चयो त मरहबा मरहबा मुस्तफा मुस्तफा मरहबा 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 वाह तो जो अचण पुत भोरा थियण वाह तो जो अचण पुत भोरा थियण ही तुझा मौजज़ा ही तुझा मौजज़ा चो चो मरहबा 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 हाथ मथे खणी चो मरहबा या अली वई खबर अज मके जे शहर या अली वई खबर अज मके जे शहर नूर चमकिया चिटा सारे आलम ॾिठा नूर चमकिया चिटा सारे आलम ॾिठा तो चो मरहबा चो मरहबा 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 चो मरहबा दिलबर साईं का लफ्ज़ कमाल है ना चंद्र चांदो की न कर सिज थोरो सबुर चंद्र चांदो की न कर सिज थोरो सबुर सुहंगर सोचरा वर तू बादे सबा सुहंगर सोचरा वर तू बादे सबा पोचो मरहबा मरहबा मुस्तफा मुस्तफा मरहबा चो चो जोर से बुलंद आवाज मरहबा वाह तू जो अचण पुत भोरा थियण वाह तू जो अचण पुत भोरा थियण ही तुझा मौजज़ा ही तुझा मौजज़ा मरहबा मरहबा
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल बड़ी मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह भला नबी आयो तो असा के केड़ो फायदो दिने चवन था ने केड़ो नफो मिलियो अल्लाह जो कुरान तो फरमाए ए ईमान वालो बुधो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता तहकीक वट अल्लाह मा हिकड़ो रसूल आयो आ अजीजुन अलैहि मा अनितुम तवाजो तकलीफ में पवण तवाजो दुख में पवण गम में पवण उनते ॾाढो गरो गुज़रंदो सुभान अल्लाह अले ॻाल्हि समझो था अले कोन था समझो तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे ओ जेको दिल वारो ईमान वारो हुजे मोहब्बत जो ताल्लुक गंढियल हुजे आका सां रिश्तो जुड़ियल हुजे वो बुजुर्गन फरमाया पैर में कंडो तो थे हिते लगंदो आ उन जी खबर मदीने वारे साईं जे सुभान अल्लाह उम्मती के कंडो पैरन में लगे मुझे साईं के थी खबर पवे उम्मती के कंडो पैरन में लगे मुझे साईं के थी खबर पवे सॾ कर त सजण जियो जियो चवे सॾ कर त सजण जियो जियो चवे चारन जो चारो जेको सारे जग जो सहारो आ वो घोट मदीने वारो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान दो फरमाए ए जे दर्दन जो मारियो आही गोया की इशारो ही तो दे अल्लाह जो फरमान चवणी है तो चाहे जे दर्दन जो मारियो ही कर्जन जो मारियो ही दुखन जो मारियो ही को सहारो नथो मिलई तोखे लगे ये तो ॿियो को आसरो न है के जे दर ते वञा के खे सॼा के खे चवा कुरान फरमायो अजीजुन अलैहि मा अनितुम सुभान अल्लाह तुझो हिकड़ो सहारो मु अल्लाह जमीन ते जोड़ियो आ तुझो हिकु मददगार मु अल्लाह पाण तलाश कयो आ पाण ठाहियो पाण जोड़ियो आ मोला केरो आ रब फरमायो मुझो हबीब मोहम्मद मुस्तफा करीम समझो दाले सदा पे आयो तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो मुड़िया तो सदे त ॾिस न साईं साईं जो बंजी त ॾिस न दादू सुभान अल्लाह मेरा बच्चा है बे केड़ी कमला रखी है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इसके रखा है लेकिन मन पानी रखा है तकरीर मुझो सजो ख्याल बे पासे तो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु तवा मुतवज्जे आयो मुड़े जी साईं सभई तवा जो दिलियों हाजिर है जी साईं मुझे तकरीर ॿुधो था पिया ॻाल्हि वणे थी पई सुभान अल्लाह जी साईं अल्लाह जो कुरान तो फरमाए वरी शुरू कया रब तो फरमाए अजीजुन अलैहि मा अनितुम तवा जो तकलीफ में पवण मुझे हबीब के ॾाढो गरो गुज़रंदो सुभान अल्लाह वो जो तू मुसीबत में पवंदो ही तुझे लेके तू ये समझो मां अकेलो तो बाहर खड़ा पियो अकेलो पियो लोड़िया
तुझे ला गुंबदे खजरा में मुझो दिल पर नबी दुआऊं कर पुरदुआ तुझे ला अल्लाह के अर्ज कंदुआ मुझा मौला जेड़ो तेड़ो आ मुझो उम्मतिया सुभान अल्लाह तन्हायुन में पाण के अकेलो न भाईंदो कर दुखन दर्दन में पाण के अकेलो न भाईंदो कर भला जे चाचो छदे वियो अदो छदे वियो भायर छदे विया को सहारो नहीं हिकर मोहम्मदी ने दे करे ई रड़ कर सार लहजा ओ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिया ऐबदार ने जा सार लहजा ओ सहारा बेसहारन जा के रखण दो बार तो सार लहजा ओ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिया ऐबदार ने जा ये कयूं काने बजूं हो कहिलो कोना वक्त पर खाजो अची वियो यो वसीलो कोन आ थावन के दी बनिया तोला बेकार जा के रुखण दो बार तोरिया ऐबदार जा तमाम बचो सार ओ सहारा असा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिया ऐबदार जा सुभान अल्लाह तुझी अख अड़ो मेहरबान को न डिठो हुंदो जड़ो मेहरबान मदीने जो ताजदार तो जिंदगी में अड़ो लजपाल अल्लाह जो कसम न डिठो हुंदी जड़ो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि या रसूल रसूलुल्लाह सुभान अल्लाह जेको मुअज़्ज़ कयो तो मदीने वारे साईं जड़ो न तो एड़ो मेहरबान बुद्धो हुंदो न डिठो हुंदो मान तो चवा अल्लाह जो कुरान तो फरमाए रब तो फरमाए हरीसुन अलैकुम एड़ो मेहरबान जेको तमा जे ला सोर खणी भलाई चाहण वारो आ बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जेला सोर
ठणी शफ़क़त कंदड़ ऐं वॾो बादशाह वा केर मुंहिंजा मौला केरा अल्लाह जो मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम अल्लाह ताला ये फरमायो हालांकि रहमत त नबी जी कुल कायनात जिलया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन फरमायो महबूब तोखे जहान जे लाइ रहमत बनायो अचन जहान जे लाइ इनायत बनायो अचन पर हिते अल्लाह तो फरमाए बिल मुमिनीन जे मोमिन आयो ईमान वारा आयो फैज़ नबी जो मिलंदो तो मोमिनन खे मिलंदो मोमिनन जेला पाजब मोमिनन जेला बख्शिश मोमिनन जेला इनायत मोमिनन जेला अल्लाह तो फरमाए ए ईमान वारो पक्का सच्चा नबी जबर जी वनो ओ गुनहगार छोड़ो जो मुझो नबी तवा के जहन्नम मां भी कढाए जन्नत रे वठी छकण वाली जात नबी जी ना है ये बेवफा रिश्ता तुझा दुनिया वारन जा जेके महल वारा मौका परस्त दुनिया जा रिश्ता थी दुनिया जा यार थी सिंधी में चवंदा चढ़े जो सब को किरे जो को पर हाणे से किरे जो को आहे ही को पुट ही चले था वने बड़ी हरुगी बिस्तरे ते सुनी की खबर पवंदी दाल दी बचन सही बात आप गलत तो बिल्कुल इल्ला को वफादार दोस्त को वफादार बच्चा का वफादार जान है सुभान अल्लाह रत बिस्तरे दे पो तो चंगा भला रिश्ता जुदा थीदा वजन पर जिते सब छडे वजन अल्लाह तो फरमाए मोमिनो तवा के मुझो दिल पर नबी करे कौन छड़ी तो सुभान अल्लाह हजरत सैयदना इदरीस अलैहि सलाम अल्लाह जो नबी हुयो तवज्जो मुड़िया ध्यान मुझे जो इदरीस अलैहि सलाम अल्लाह जो उलुल अज़म रसूल पैगंबर सैयदना इदरीस अलैहि सलाम दर्स को कम कंदो हुयो दर्स को सुभान अल्लाह इस्राइल सा यारी हुयस केदा इस्राइल सा संगत हुए इस्राइल सा इस्राइली तो हुयो कचरी कंदो उने सा ओ एकड़े बिहारे इस्राइल के चई तो भला मौत जो वक्त त कोन आयो आ पर मुखे थोड़ो मार मा दिसा तो रूह किए कब्ज कंदो है सुभान अल्लाह अल्लाह जो रूह कब्ज कर दिसा तौबा किए रूह कब्ज कंदो है उन इस्राइल रूह कढी वरी वापस विझी ॾेखारियुस सुभान अल्लाह जे हिय मौत ॾींदो है कि आई यार मुझे बोला मुके जन्नत ऐं जहन्नम तक घुमाया सुभान अल्लाह दोज़ख में ॾेखारिया वठी वियुसि आसमान ते मथे सैयदना इदरीस अलैहिस्सलाम दोज़ख ॾेखारी दोज़ख जा अज़ाब जहन्नम जो पायूं वरी जन्नत में वठी आयो जन्नत में जो पहुतो त ॾाढी नेमत अल्लाह जो ॾिसी इज़राइल जो साईं टाइम पूरो थियो हलो वापस जे वापस वरी छा जे लाइ जन्नत में जो हिकिड़ो दफ़ो ईंदो अल्लाह जो ॿाहिरि कोन ईंदो मां छा जे लाइ वञा सुभान अल्लाह कानून ज़मीन ते इहो आहे त हीअ रूह कढे उनखे जेको मोमिन हूंदो अल्लाह ताला जा मलाइका उनखे जहन्नम जा दरवाज़ा खोले ॾेखारींदा वो चवंदा तुंहिंजी जाइ हीअ हुई पर हाणे तोखे जन्नत में था उमाणियो क़ब्र में जन्नत में उमाणींदा जो सभई कम त मूं सां कयासीं हाणे जन्नत में पहुतो आहियां वापसि छा जे लाइ वञा इस्राइल रब खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला तुंहिंजो बानो हे मामिलो कयो वेठो आहे रब फरमायो छॾीस मुंहिंजे बाने खे भली जन्नत में बस तफ़सीरी रिवायतूं आहिनि इहे तफ़सीरी रिवायतूं आहिनि हदीस में न पढ़ी पर तफसीरन में क्या रिवायत आई या वाक़ियात में हजरत सैयदना इदरीस अलैहिस्सलाम दर्स को जो कम कंदो हुयो न अल्लाह ताला अमर ॾिनो हाणे जन्नत जिन जा लिबास मुस्तफा जा उम्मती ईंदा उन्हनि जा लिबास तोखे ठाहिण चओ सुभान अल्लाह जन्नत जो नेमतूं ॾिठई जन्नत जा इनाम ॾिठई जन्नत जूं अल्लाह ताला जेके नेमतूं तख़लीक़ कयूं आहिनि अल्लाह जो हबीब तो फरमाए जन्नत में अहिड़ा इनाम अल्लाह तैयार कया आहिनि जेके न कॾहिं अखियुनि ॾिठा न कननि ॿुधा न तव्हांजे दिलि दिमाग़ में कॾहिं उन्हनि जो तसव्वुर आयो अल्लाह मोमिननि जे लाइ जन्नत में अहिड़ा इनाम तैयार कया पर इन जन्नत जी नेमतुनि में वॾे में वॾी नेमत
वॾी नेमत सब खां अर्फ़ा नेमत है अल्लाह जो दीदार। चओ सुभान अल्लाह। रब जो दूबदू दीदार करण। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जन्नती जन्नत में ईंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, पोइ जन्नत सां अल्लाह ॻाल्हाईंदा। चओ सुभान अल्लाह। रब फरमाईंदो अस्सलामु अलैकुम। रब जो सलाम कंदो, अल्लाह जो मिठड़ो आवाज़ ॿुधी सब रब ॾे मुतवज्जे थींदा। अल्लाह फरमाईंदो अचो तव्हांखे पंहिंजो दीदार कराए। हदीस तवील आहे, मां मुख़्तसर थो कयां। अल्लाह ताला जो दीदार जो कंदा, रब खे जो ॾिसंदा, 70,000 साल गुज़री वेंदा, चुरंदा ई कोन पंहिंजी जाइ ते। साल न 2 साल न 100 साल या सही मुंहिंजा 1000 साल न 70,000 साल। जन्नत जूं नेमतूं, जन्नत जूं हूरूं, जन्नत जा महलात बागात। अल्लाह खे अर्ज़ कंदा, मौला जे इन्हनि खे पंहिंजे दीदार जे लाइ ठाहियो हुई, पोइ असां खे छाजे लाइ जोड़े? इन्हनि खे पंहिंजे दीदार में मुस्तक़र कयो अथई, असां किथे वञूं? असांखे छो जोड़ियो हुई? रब पंहिंजे दीदार करण वारनि बाननि खे फरमाईंदो, माना ख़बर अथव घणो टाइम गुज़रियो अथव। अल्लाह खे अर्ज़ कंदा, घड़ी त कोन हूंदी न। अर्ज़ कंदा, मुंहिंजा मौला ईअं थो लॻे ॼण बरकातूं नफ़िल पढ़ी वेठा आहियूं। बरकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी वेठा आहियूं, उन खां कुझु वधीक एतिरो वक़्तु लॻो आहे। अल्लाह फरमाईंदो तव्हांखे 70,000 साल लॻा आहिनि। समझो साले को ना समझो। सुभान अल्लाह। जन्नत जो नेमतूं रब जे दीदार खां वधीक न आहिनि। ऐं अल्लाह जो दीदार जन्नती नेमतुनि खां सब खां आला अर्फ़ा अकमल तरीन नेमत आहे, जंहिंखे रब पंहिंजो दीदार कराए। माण्हू सॼी दुनिया विसरी वेंदी, काइनात विसरी वेंदी। वो मूसा कलीमुल्लाह हुयो जो हिकिड़ो दफ़ो रुॻी रब जो आवाज़ पियो ॿुधे त शौक़ पैदा थियो, ज़ौक़ पैदा थियो, मौला पंहिंजो दीदार करा, पंहिंजो जमाल ॾेखार, पंहिंजी कुदरत वारो आवाज़ ॿुधायो अथई। रब चयुसि त न तेरी आंख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे। न तेरी आंख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे। मुझे देखे तो ए मूसा, मोहम्मद मुस्तफा देखे। सुभान अल्लाह। जॾहिं ईसा कलीमुल्लाह रब जो आवाज़ ॿुधंदो हुयो त दुनिया विसरी वेंदी हुई। माण्हू को न्यापो ॾींदा, सो विसरी वेंदो, अल्लाह जे आवाज़ में तो मुस्तक़र थी वेंदो हुयो। एतिरी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में आई? मां तमहीदन इहा ॻाल्हि कई आहे, इदरीस अलैहिस्सलाम जो वाक़ियो ऐं जन्नतुनि जो वाक़ियो। असल में तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त मदीने वारे साईं जो पंहिंजे उम्मत सां केॾो आला ताल्लुक़ आहे। तवजो मुंहिंजे जो मां शुरू कयां। जन्नती मदीने वारे साईं खे ॾिसंदा, अल्लाह खे ॾिसंदा, जन्नत जूं नेमतूं बि विसरी वेंदियूं। हज़रत इदरीस जन्नतुनि में पहुतो, उनखे ज़मीन तां लहण विसरी वियो। हेॾा वरी तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी आहे, असांजो हबीब आहे। अल्लाह ताला हबीबन करीमन के सदाए घुराए अर्शन ते पहुंचाए। उते पहुता जिते कोन पहुतो। अल्लाह जा बशरी माण्हुनि जा सरदार नबी अंबिया हेठ रहिजी विया। बैतुल मामूर ते अल्लाह जा फरिश्ता नबी जे दीदार जे लाइ गॾु थिया। मुंहिंजो दिलबर नबी ज़मीन ते नबीअनि जी इमामत कराए आयो। मलाइकनि खे बैतुल मामूर ते पियो इमामत कराए। एॾी मलाइकनि जी रश थी, एॾी भीड़ थी जो सिदरतुल मुंतहा जो वण जेको पूरी जन्नत में पखड़ियल आहे। अल्लाह ताला फरमायो इज़ यग़शा सिदरत मा यग़शा। गॾु थिया तो सुभान अल्लाह सिदरा जो वण ढकिजी वियो।
जिब्रील के साईं फरमायो हल त मथे हलो अर्ज के या रसूल अल्लाह मथे वञण वारी हैसियत मुंहिंजी नाहे तव्हां भी दो मां हिते रहंदुसि आका मथे विया अल्लाह जे हुजूर में पहुता रब जे दीदार में पहुता अल्लाह जे जमाल के ॾिठो रब जे एतिरो करीब छा तो कुरान में फरमाए सुन्नतना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना कुरान खां बि वधीक वेठो थी विया मदीने वाले साईं फरमाया वदा यदहु अला बैन किनफैय अल्लाह बदे कुदरत जो हथ मुंहिंजी फणीअ ते रखियो आ फवजतु बरदन बैन सदैय अल्लाह जे कुदरत भरे हथ जी थधार मुंहिंजे सीने में महसूस कई आ एदो अल्लाह करीब छो एदो वेठो छो ये न हुयो जो रब जे हुजूर में अर्श ते वेही वापस मोटी आयो न सखो मुलाकात थी दीदार न कई रब चो मागा गल कदर व मा तगा ये चिताए बिठाई ये गौर सा बिठाई जो लवणो बन तेराए अख बन चिंभई पंजे अल्लाह जो दीदार कंदो रहो मदीने वाला तुझो शान इत्ते अल्लाह फरमायो महबूब मेरा जो वाक्य तो बुधन आयो वाले में हबीबन करीमन के रब फरमायो महबूब चाहो तो हाने तवा मुंह रही पो अर्श का मेहमान बन जो मुझो दीदार करवा तो खेरे सा तू मुसा गला मत तो संगलाया तू मुंह रहे मां अल्लाह वट रही पो चाहिए तो वापस मोटी वन चाहिए तो इत्ते मोट मौजूद रहो आका करीम अर्ज कयो मुझा मौला ए मुझा रब साईं ओ मुझा करीम जे मां हिते रहंदुस जे मां हिते तसीदुस मौला ज़मीन ते मुझी उम्मत जो केड़ो हाल रखीनो वे गुनहगार खाती हिन बदकार हिन मता तू नंते तमिर जी पई मता तू नंते कावड़ जी पई मता उनन के मथा अज़ाब नाज़िल कई करीम मां जो ते हुनस मुखे दिस दे तम न मुझे सदके मुझे उम्मत ता अज़ाब तारे चली तले वाली कुरान मजीद आयत की बात का नाज़िल की वा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम ओ मुझा हबीब तुझी उम्मत के किया अज़ाब कया जो तू मुस्तफा उनन में रही जो और सा जो सुभान अल्लाह ओ दीदार मुस्तफा में मानन का जहान विसरी वने बल्कि जन्नत विसरी पई वने मदीने वाले साईं जो बजे उम्मत सा एडो तक गहरो ताल्लुका तू बदू रूबरू माजा गल बसरो मा तगाज मकाम ते भी दादुवारो उते वो असां गुनहगारन के याद पिया कर मुझा मौला मुझा उम्मती मुझा जो सुभान अल्लाह तुझा छोरा मदनी लाइन खान लगे व्या ओ तुझा छोरा मुरसल लाइन खान लगे व्या तुझा गुण ऐं ॻाल्हियूं तुझा गुण ऐं ॻाल्हियूं लाइन खान लगे व्या तुझा छोरा मदनी लाइन खान लगे तो सुभान अल्लाह मदीने वाले साईं दे करम जी हद तक करे चली मेहरबानी जी इंतहा करे चली जेका करम नवाजी चे तू ज़बान में कई दिल दिमाग में सोची अल्लाह दी जात कसम उनका वधिक महबूब मेहरबान उनका वधिक करीम है सवाल ही हुआ तो मदीने वारो साईं तो मेहरबानी करे पियो दादू वारा तो केतरो उन ताल्लुक जो नंगो निभायो तो केतरो हबीब
असां निभायो तो केतिरो नबी सां मोहब्बत जो ताल्लुक निभाए ॾेखारियो ओ मिठा केतिरो साईं सां हुब जो नातो ॻंढियो अचे ॾाढ़ी तोखे नथी वणे निमाज़ तोखे नथी वणे दीन जी ॻाल्हि तोखे नथी वणे इशा निमाज़ ते मस्जिदूं ख़ाली हुयूं हाणे वरी न्यू ईयर थो अचे 12 जुलाई जो फटाकनि फोड़ण में 50 माण्हू उते गॾु थी निमाज़ नथी वणे रौशो वणे थो दुनिया वणे थी दुनिया जी रांद वणे थी लाभो लाभ वणे थो इहा बदकारी वणे थी जेको अंग्रेज ने सेखारियो सायाशी वणे थी तोखे मोहम्मद करीम जो रस्तो नथो वणे नबी जो दग नथो वणे साईं जी सुन्नत नथी वणे हैफ़ तुंहिंजे ईमान ते हैफ़ तुंहिंजे अक़ीदे ते हैफ़ तुंहिंजे इन ताल्लुक़ ऐं मोहब्बत जी दावा ते ओ हबीब त अर्श ते बि यादि पियो करे ऐं तोखे जॾहिं दुनिया जी थोरी ख़ुशी मिले थोरी रनाई मिले तो उन में तू पंहिंजे आका जो नालो विसारे वेही तेरे फरमान ते अमल न करी तेरे नबी जे कौल खे पठीअ पोयां उछलाए छॾी न मिठा सचो उम्मती थी ॾेखार ज़िंदगी ईअं गुज़ार जीअं मदीने वारे साईं सेखारी माता परस्त न बणिजो दुनिया जे फानी शयुनि सां दिल लाए दुनिया जी फानी शयुनि खे ॾिसी रंगीन ॾिसी ऐं उन में मोहिजी वञो त बसि आहे न आहे सभु कुझु इहो आहे न असुल दौलत दादू वारो इहा आहे त तुंहिंजी दिल मदीने वारे साईं सां जुड़ियल हुजे हले ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह असां में अहिड़ो माहौल बणायो वियो आहे अहिड़ो माण्हुनि जे दिमाग़नि में शइ विझी वई आहे त बसि आहे न आहे दुनिया जी शइ आहे बसि दुनिया में खाओ पीओ मौज मस्ती कयो बाबा चंद ॾींहंनि जी ज़िंदगी का खाई पी वठो चवंदा चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे इनखे साईं मुंहिंजा खाई पी वठो घुमी फिरी वठो याशी करे वठो मरी वेंदो क़बर में वञी पवंदो केरु नालो वठण वारो कोन हूंदो हा वाक़ई ईअं आहे चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे उनजो मतिलबु इहो न आहे त गुनाह कयो बदकारी कयो चंद ॾींहंनि जी ज़िंदगी मिली आहे त उनखे मदीने वारे साईं खे राज़ी करे ॾेखार ज़िंदगी जो हिकिड़ो साल अचे पजाणी ते पहुतो हाणे नओं साल शुरू थींदो तवजो ॿुधी नओं साल शुरू थींदो हाणे इहा ख़ुशी जी ॻाल्हि न आहे ग़म जी ॻाल्हि आहे ज़िंदगी जो साल मोकिलाए वियो ख़ुशी जी माण्हू वरी ख़ुशि था थियनि फटाका था फोड़नि नओं साल थो अचे मिठाई था विरहाइनि साईं मुंहिंजा हिक ॿिए खे मुबारक था ॾियनि त ख़ुशी जी ॻाल्हि न आहे इहा ग़म जी ॻाल्हि आहे तो ज़िंदगी हेॾी क़ीमती ज़िंदगी हुई 365 ॾिहाड़ा 12 महीना 52 हफ़्ता ये तोखे मिलिया तू पंहिंजे हिन अॼोकी राति में गौर कर त गुज़िरियल साल जी 1 जनवरी खां इन साल जे 31 दिसंबर जा आख़िरी पछाड़ी जा लम्हा आहिनि इन्हनि में तो अल्लाह खे केतिरो यादि कयो वियो केतिरा दफ़ा तो गुनाहनि ते तौबा कई हुई केतिरा दफ़ा तो अल्लाह खां माफ़ी वरिती हुई केतिरा दफ़ा तू पंहिंजे गुनाहनि ते शर्मिंदा थियो आहे केतिरा दफ़ा तो अल्लाह ॾे मोट करण जी कोशिशि कई हुई थोरो गौर कर मां ॾिसां पंहिंजे अंदर में तूं पंहिंजे अंदर में हार अले मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था हवा में जुदा ऐं वरी गुनाह करे हुन ते शर्मिंदगी बि नथी थिए गुनाह करे अॻ में माण्हू तन्हायुनि में लिकी गुनाह कंदा हुया पाण खे ख़बर आहे अल्लाह खे ख़बर हुई हाणे वरी गुनाह करे वरी मोबाइल ते वीडियो ठाहे रखंदा मां औरतुनि सां ताल्लुक़ रखियो आहे मां फलाणी सां हे ताल्लुक़ रखियो आहे मां हे गंदगी जो कमु करे आयो आहियां मां प्याज वरितो आहे तूं हे ज़ुल्म जो कमु कयो आहे पाण त कंदो बि राति खे ॾेखारींदो त मूं हे बदकारी जो कमु कयो माना गुनाह जे मथां अल्लाह जे साम्हूं दीदा दिलेर थी थो बीहे न मिठा भला असांजो त साल इस्लामी हूंदो आहे जेको मुहर्रम जी 1 तारीख़ खां शुरू थींदो आहे पर राय कीअं थी वियो आहे उमूम ईअं आहे असांजे माहौल इहो ठही वियो आहे ऐं उमूम ते शरन फतवा ॾिनी वेंदी आहे उमूम असां वटि अंग्रेज़ी साल खे मल्हायो थो वञे भला ईअं मल्हायो जो हे पछाड़ी जा लम्हा आहिनि हिन में ईअं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जेके गुनाह थिया मां माफ़ी थो वठी जेके ख़ताऊं थियूं गुज़िरियल साल में माफ़ी थो
वठा घट में घट ये कयो जो बरकत नफिल पढ़ो तौबा जो इन महफिल का बाद में मस्जिद में वनी बरकत नफिल तौबा जो पढ़ो मुझा मौला जेके साल में गुनाह थिया उनन में मुके माफी दी उनन जी मुके बख्शिश फरमा मां गलती जो है नादिम थी पंजे गुनाहन के याद करे अखन में लुढ़क वहा मदीने वाले साईं फरमायो वो मानो तवज्जो जो तुम हदीस बुधाया वो मानो जेको गुनाहन के याद करे एतरो रुनो पंजी खताउन के पंजी बेफरमानियन के याद करे एतरो रुनो जो नदी अख मां मच्छर जे मच्छे जेतरो लुढ़क वही पियो अल्लाह वली गुज़रल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख्शे माफ फरमाए छो एकड़ो कम इहो कयो पहिरियों जो हिन अज रात में तव्हां अल्लाह ताला का माफी वठो पंहिंजे गुनाहनि ऐं सुभाणे फजर नमाज पढ़ी पंहिंजे मुसले ते वेठा हुजो जीअं इशराक नमाज जो टाइम थिए बरकत सलातुल हाजिर में मुके खैर जी तौफीक अता फरमाए मुके नेकिन करण जी हिम्मत अता कजे अल्लाह का मदद करो अल्लाह के अर्ज़ के मुझा मौला मुका उहे तुम कराए दे इन साल में जंहिंमें तू राज़ी थी तुझो हबीब मोहम्मद मुस्तफा राज़ी कबूल है या मुझी अमल कंदो इंशाअल्लाह माम कंदो सवाब अमल उठा पानी जिंदगी दा खैर पाह जो पाने सिर जा सजण जो हयाती गुजरी थी वने पई बस ये जण पुछण वारो कोन हुंदो ये पैदा जिंदगी गुजारी बाबा असा की कर चवण वारो ना अबे अम्मा का वडा थियासी हाने के जे हथ में ना आयो के कुछ कोन चवंदो उठ अल्लाह जी पकड़ ॾाढी सख्त छो रब जो पुछाणो थींदो उन पुछाणे में अचण का अग में अल्लाह ने मोट कयो त रब राज़ी रब जो हबीब सल राज़ी थे अल्लाह मुझो चवण तमा जो बुधण तमानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए एकड़ो दफो फातिहा शरीफ पढ़ो हजरत साईं बोरान फकीर रहमतुल्लाह अलैह जे ईसाल सवाब जे ला दुआ करो सब दुआ फातिहा शरीफ اللهم صل على نبينا محمد وعلى وصحبه اجمعين या अल्लाह फातिहा शरीफ जो सवाब हजरत साईं फकीर कोहरान जे रूह की ईसाल सवाब कयो था कबूल मंजूर फरमा फकीर साईं मोहम्मद बचल जे वालिदैन जे रूहन के पेश कयो था कबूल मंजूर फरमा ए मुझा मौला ए मुझा करीम रब जे गालियों बुधियों सी उन जे मथा अमल दी तौफीक अता फरमा ए मुझा मौला असा सभनी जे मथा पाजो रहम करम फरमा गुनाहन की माफी अता फरमा जेके खताऊं थियूं उन जे मथा सी नादिम आहियूं मौला असा पांजे खताउन जे मथा शर्मिंदा आहियूं ए मुझा करीम रब असा हार मञण वारा आहियूं ए मुझा मौला तो बख्शण हार आहीं माफी ॾियण वारो आहीं गुज़रियल साल ऐं गुज़रियल ज़िंदगी में जेके गुनाह थिया से असांखे बख्श फरमा चो आमीन चो मौला जेके खताऊं थियूं असां तौबा ताइब थियूं था तुंहिंजे दर ते ताइब थियूं था तो अल्लाह जे दर ते मोट कयूं था मदीने वारे साईं जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा मौला असांजो खताऊं बख्श फरमा ए मुझा करीम रब असांजा गुनाह माफ़ फरमा ईंदड़ साल असां सभनी जे लाइ खैर ऐं बरकत वारो बणाए ए मुझा मौला ए नओं अंग्रेज़ी साल असां सभनी जे लाइ रहमत वारो बणाए कुल मुसलमाननि जो हिन साल में खैर फरमाए ए मुझा मौला ए मुझा करीम रब ए मुझा परवरदिगार ए साल मुसलमाननि जे लाइ बरकतुन ऐं रहमतुन वारो बणाए इन गुज़रियल साल में मुसलमाननि ते सख़्त आज़माइशूं गुज़रियूं आहिनि मुसलमान सूडान में रोंदा रहा ए मुझा मौला तुंहिंजे नबी ते कलमे पढ़ण वारा गज़ा में रत वहंदो रहियो लुढ़क लाड़ींदा रहा ए मुझा करीम रब हर ठाए ते तुंहिंजे नबी जे उम्मतुनि जो रत वहंदो रहियो ए मुझा मौला हाणे जेके दिहाड़ा बचा आहिनि तन में मुसलमाननि जो उरूज फरमा मुसलमाननि जी मदद फरमा ए मुझा मौला असां सभनी जे लाइ भलाई जा दरवाज़ा खोल ए मुझा मौला इज्जत वारो रखजा ढक जा असांजा ऐब न उघाड़ जा असांखे पाण जिननि में शर्मिंदो न कजा ए मुझा मौला असांजा ऐब न उघाड़ जा जे सज़ा ॾी त मौला असांजे ऐबनि जी असांखे लिकाए सज़ा ॾिजा ए मुझा रब साईं तू परवरदिगार
परवरदिगार रही तू बख्शनहार रही असा सभनी साइल जा सवाल पूरा फरमा ए परवरदिगार जेकी बिन दुआ ते आमीन चवन था तन सभनी दा जायज मकसद मतलब पूरा फरमा जेके कर्जी हैं उनन जा कर्ज ला जेके बीमारन के शिफाए कामिला अता फरमा जेके तंग दस्ता हैं उनन जो तंगियों दूर फरमा जेके बे औलाद हैं उनन के साहिब औलाद बना जेके दर्दमंद हैं उनन जा दर्द दूर फरमा ए मुझा रब साईं जेको घुरियो सो भी अता फरमा जेको ज़बान असा न घुरी सकिया से सो भी अता फरमा मदीने वाले साईं जे सदके असा सभनी के बार बार मदीने जी हाज़िरी नसीब फरमा रमजान जे महीने में अमड़ बच्चन अबे सूदो असा के मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमा ए मुझा मौला बार बार गुंबद खजरा जो दीदार नसीब फरमा बैतुल्लाह जे तवाफ जी सआदत अता फरमा दे मुझा रब जेको घुरियो सी सो भी अता फरमा जेको न घुरी सकिया सी सो भी अता फरमा सल्लल्लाहु अलैहि व सल्लम